ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदासीं मधेजीअ मां मधेजी भरिसां ॻोठ गाहेजा में ज़री ज़मीन ते वाटर जी सफ़ाईअ तां झेड़ो हिकु ॼणो रत इस्पताल दाख़िल कियो वियो आहे। मधेजी भरिसां ॻोठ गाहेजा में ज़री ज़मीन ते वाटर जी सफ़ाईअ तां झेड़ो थी पियो, जंहिं दौरान लठियूं मुकूं ऐं सुरट लॻण सबबि हिकु ॼणो इरशाद अली अबड़ो ज़ख़्मी थियो आहे। इम्तियाज़ अबड़ो जी रिपोर्ट मूजिबि नौजवान ॿुधायो त ज़मीन जे वाटर जी सफ़ाई करे रहिया हुआसीं त आबिद अबड़ो गारगन करण बैदि लठियुनि ऐं सुरटनि सां हमिलो कयो। थाणे ते NC दाख़िल करण बावजूदि पुलिस जवाबदार गिरफ़्तार करण खां लवाए रही आहे। हिननि अख़्तियारनि खां अपील कंदे चयो त बिना देर जवाबदार खे गिरफ़्तार करे कानून जे कटड़े में आंदो वञे। विस्पत में एहतजाज खे अञा बि वसी कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ आहे जेका अवां सां शेयर कयूं पिया। मधेजी भरिसां ॻोठ गाहेजा में ज़री ज़मीन तां वाटर जी सफ़ाईअ तां झेड़ो थियो आहे। हिकु ॼणो रतो रत मां सुबुह आयो न ॾिठुमि हालवाल मां ॾिठी वरी वाई लटियल ई उहा वाई सफ़ा कयूं त आयो मसां विड़ियो मूंखे लठ ईअं ठका लठ जो कराई त जेसिताईं धकु लॻो मूंखे पोइ मां कढ लॻो मां भॼी वियो थाणे ते वियो। मां बि थाणे ते पहुतो मूंखां रत ॻड़े पई पोइ सूबेदार वटि मां पहुतुमि उहो भॼी वियो हुतां। सूबेदार वटि? हा NC कटाई आहे, लेटर वरितो आहे जी, माना अस्पताल जो लेटर बि मूंखे ॾिनो अथई। सूबेदार चए मां ॿधंदोमांसि, अञा न ॿधो अथई? न मतिलबु इहो आहे त असांखे हर साल वाई नथो खणंदे विड़े थो चए थो हेॾो तव्हांजी पीचई न आहे। मां चयोमांसि हेॾो पीचयो न आहे त 7 पीढ़ियूं गुज़रियूं आहिनि उहे कीअं थी वियूं, उहे किथां उड़ियूं आहिनि। मुख़्तियार कार खे इहो अर्ज़ु था कयूं त असांजो मसइलो हल करे पाणी नथो वणंदे जहिड़ी महिल अचे थो तेड़ी महिल वाई लटियूं हलियो थो वञे ऐं कमिशनर खे बि त असांखे पंहिंजी पीचक ठाहे ॾे। छा पियो चए तव्हांखे? हा त हे आयो भॼन गाड़ियूं बि पियो ॾे तफ़ा बि ऐं धिको ॾिनई ऐं अमड़ छॾाए पई उनखे चेल में धकु लॻो। पोइ मां सुबुह आयुमि